जलाल के जॾहिं जलाल ईंदी आहे न त कक पंसारे खाक करे छॾींदो आहे। खाक तूं मचूअ जो भाउ आहीं, मचूअ जो ॿार खे बि को तो नथो ॾेई सघे, छो त मौत जो ॿियो नालो मचू आहे। मचू मचू करे बि बचे, दुश्मन खे माफ़ न आहे कयो। जेतिरो थी सघई कानून जी मदद कर ऐं कातिल ते पहचान, तुंहिंजो ख़ैर न आहे। गुज़ार साहब, मां पंहिंजे भाउ जे कातिलनि खे फाईअ जे फंदे ते ॾिसणु चाहियां। फाईअ जे फंदे ते हिकु टके जो सहाफ़ी जंहिं असांखे ॾंडा ॾेई छॾिया, आख़िर हुन जे लाइ कजे त छा कजे? कौन पणजी जलाल वारनि जे मथां कल कंदासीं। ए जलाल वारनि जो नासुल ई ख़तम थी वञे। बस हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजांइ, छो त सोढल जी सट दुश्मन जी निड़ी ते लत। वाह वाह वाह, जो मज़ो अची वियो। सहाफ़ी जहिड़ो कंडो असांजे रस्ते मां ई निकिरी वियो। अॼु पूरे ॻोठ वारा मजू ऐं मजू जे ॿाहिरनि जो कांदुबो खाईंदा। कांदुबो सुबेदार साहब, त पोइ मां छा सम्झां? कानून कमज़ोर आहे या ॾाढनि जो राज आहे?